सिंध जी न्याणी उमेर रुबाब चयो आहे त सरदारी निज़ाम सिंध लाइ नासूर बणिजी चुको आहे। सहाफ़ियुनि ते हमला सहाफ़त जी आज़ादी ऐं जमहूरियत ते वार आहिनि। सिंध हुकूमत सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ यकीनी बणाइण लाइ किरदारु अदा करे। उमेर रुबाब चांडियो ऐं संदसि चाचे परवेज़ अली चांडियो शहीद नसरुल्लाह गडाणी जे वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो ऐं उमेर रुबाब नसरुल्लाह गडाणी जे केस में हर मुमकिन मदद करण जो ऐलान कयो। हुन चयो त शहीद नसरुल्लाह गडाणी मज़लूम अवाम जो सगारो आवाज़ हो, जंहिं हमेशह सरदारी निज़ाम ख़िलाफ़ ॻाल्हायो ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं करप्ट कामोरनि जी करप्शन खे वाइको कयो। ज़ालिम कातिलनि हिक अहिड़े आवाज़ खे दॿाए छॾियो आहे जेको मज़लूम जो आवाज़ हुयो। उमेर रुबाब चांडियो वधीक चयो त पुलिस हमेशह जीअं नसरुल्लाह गडाणी जे केस में सुस्त रवैयो इख़्तियार करे रही आहे। हिन महिल ताईं FIR दाख़िल न थी सघी आहे। हुन चयो त कातिल सरदारनि जो कुद्धो चहिरो सिंध जे साम्हूं वाइको थी चुको आहे। शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल वारे वाक़े जो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान नोटिस वठे ऐं केस जी जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। हुन उमेद ज़ाहिर कई त जवाबदारनि खे जल्द इंसाफ़ जे कटेड़े में आंदो वेंदो। उमेर रुबाब पंहिंजो लिखियल किताब अज़ान इनक़लाब ऐं 50,000 रोक रक़म नसरुल्लाह गडाणी जी माउ हवाले कई। यादि रहे त जॾहिं हक़ सच जो आवाज़ बुलंद करण ते गोलियुनि जो खाज बणियल अवामी आवाज़ जे ज़ख़्मी सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी खे कराची जी इस्पताल मुंतक़िल कयो वियो, तॾहिं बि उमेर रुबाब सणसि ताज़ियत लाइ पहुती हुई।